असुल आशिकन जो असुल आशिकन जो सिर नसां ढिणु कम सवसियां गिरो संदो दोस्त दम ही हदावे चम पिक पिरिया जिया न पड़े ओला अॼु असां हज़रत सरदार अहमद शाह जिन जे जामशोरे में क़ाइमु कयल लतीफ़ जी यूनिवर्सिटी या लतीफ़ जे फ़िक्र वारी यूनिवर्सिटी, लतीफ़ जे अमुन वारी यूनिवर्सिटी ऐं उन्हनि जे फ़िक्र वारी यूनिवर्सिटीअ जो सबक़ु दस्तूर मूजिबि सुर कल्याण में वरजायूं पिया ऐं सुर कल्याण जे दास्तान ॿिए में हज़रत शाह साहब जिन जे हर सुर हर दास्तान हर बैत जो हिकिड़ो निरालो रंग हूंदो आहे, हमेशह दस्तूर मूजिबि त हर्फ़ मां हिकायत हूंदी आहे, संदन हर्फ़ में हिकायत आहे। ऐं असां लाइ ख़ासि करे सिंध वासियुनि लाइ ऐं सिंध में रहण वारनि लाइ शाह साहब असांजे ॿोलीअ, असांजे कल्चर, असांजे रहणी कहणीअ खे तमामु क़दुर जी निगाह सां ॾिसे थो। ऐं पाण फ़रमाइनि था त संदन रिसाले में पंहिंजी सिंधी लैंग्वेज लाइ या सिंध जे रहण वारनि लाइ सिंधीअ में उन्हनि खे सम्झाइण लाइ अलाह जो पैगाम पहुचायो अथनि, जंहिं लाइ पाण सॼे रिसाले लाइ इहो दस्तूर रखियो अथनि त जेतो बैत भायां से आयतूं आहिनि या मतां बैत भाई ही आयतूं आहिनि। इहो शाह साहब जो फ़िक्र अलाह जे पैगाम लाइ इहो ई आहे जेको पाण ॾिनो अथनि, जंहिंमें मुख़्तलिफ़ सुर आहिनि, जीअं 30 सुर शाह साहब जा आहिनि त हर सुर में पैगाम उहो ई आहे, पंहिंजे पीरीअ जो ज़िक्र आहे, महबूब जो ज़िक्र आहे, अलाह जो ज़िक्र आहे, अलाह वारनि जो ज़िक्र आहे, ख़ुदा जे ख़ल्क़ जो ज़िक्र आहे। त उन में हज़रत शाह साहब हिकिड़ो बैत ॿिए दास्तान में फ़रमायो आहे त जे मथे वटि मिड़नि त सभु कंहिं सद थिए, जे मथे वटि मिड़नि त सभु कंहिं सद थिए। यानी कि छा पिया फ़रमाइनि, छा था सम्झाइणु घुरनि, सम्झाइणु इहो पिया घुरनि त अबा मथो छा आहे, मथे वटि छा आहे ऐं मिड़नि छा आहे। मथो छा आहे, छो त सिट में इहे इन्हनि जो ज़िक्र आहे, मथो वटि मिड़नि त इहो कहिड़ो शाह साहब इन्हनि शयुनि खे लफ़्ज़नि खे आणे ऐं छा थो वज़ाहत करे त अबा हिन राह में, इश्क जे राह में, महबत जे राह में जंहिंसां महबत रखे थो या रखणु घुरिजे, ये शाह साहब जो फ़िक्र आहे त सौखो हूंदो सो जंहिंजो इश्क अलाह से, सौखो हूंदो सो जंहिंजो इश्क अलाह से। त पोइ शाह साहब पंहिंजे ख़ालिक रब रहीम करीम जो ज़िक्र अहिड़े अंदाज़ में थो करे जो जीअं आऊं तूं ॿियो टियो सभु उन फ़िक्र खे सही सम्झनि त अबा जे मथे वटि मिड़नि
मथे वटि मिलनि कीअं, ही आहे मथो असांजो, ही मथो आहे। साईं थो चए जे मथे ताईं, मथे वटि माना ताईं, मथे वटि मिलनि, जेकॾहिं मथे ताईं इहा ॻाल्हि तय थिए, मथे ताईं, त सभु कंहिं सद थिए। असुल में मथो छा आहे? सिर आहे, सिर आहे। शाह साईं थो चवे त जंहिं महबूब जो आउं ज़िक्र थो कयां, जंहिं हस्तीअ जो ज़िक्र थो कयां, उन लाइ ही तुंहिंजो सिर एॾी वॾी ॻाल्हि न आहे। जेकॾहिं तूं इहो सम्झी त महबूब लाइ सिर ॾियण लाइ आउं तयारु आहियां, त पोइ पक सम्झ त इहो सिर ॾियण बि एॾी वॾी ॻाल्हि कान्हे। जीअं हज़रत सरदार अहमद शाह फरमायो आहे त तो लाइ पिरी प्यारा, अखिड़ियुनि रुनूं त छा आहे, 100 सिर हुजनि ॾियां मां, हिकिड़ो ॾिनुमि त छा आहे। यानी कि शाह साईं बि उन ज़िक्र खे पियो खणे त बा जे तो मथो ॾिनो, सिर, मथो माना सिर, कापार आहे, कापार कपजे थो मिसाल। त जेकॾहिं मथे वटि मिलनि, चई हुते जेको महबूब जो जेको अंदाज़ आहे, महबूब जो जेको हैसियत आहे, मक़ाम आहे, उनजो जेको जलवो आहे, उहो तुंहिंजे सिर ॾियण सां को एॾो तय कोन्हे थींदो त तो सिर ॾिनो त भाई इहो तय थी वियो। न, जे मथे वटि मिलनि त सभु कंहिं सद थिए। जे सिर ॾियण ताईं ॻाल्हि हुजे, सिर ॾियण ताईं ॻाल्हि हुजे त पोइ सभु कंहिं सद थिए। यानी पोइ सभु इहो ख़्वाहिश कनि। जे सिर ॾियण ताईं ॻाल्हि हुजे, जे मथे वटि मिलनि, जे मथे ताईं मूंखे मिली वञनि, मिलनि माना मूंखे मिलनि, मथे वटि, मथे ताईं जेकॾहिं मूंखे मिलनि त सभु कंहिं सद थिए। पोइ त राॼ अची लाइन ॿधी बीह रहंदा त आउं बि ॾियां थो, आउं बि ॾियां थो, आउं बि ॾियां थो। पर शाह साहब थो चवे त जंहिं हस्तीअ जो आउं ज़िक्र थो कयां, जंहिं महबूब जो आउं ज़िक्र थो कयां, इहो मथे ताईं ॾियण ताईं कोन था मिलनि। मथे वटि मिलनि त सभु कंहिं सद थिए। मथे ताईं जे मूंखे मिली वञनि त सभु कंहिं सद थिए। सिर ॾिने, अची वई ॻाल्हि खुली वई हाणे। जे सिर ॾिने सट जुड़े, सिर ॾिने सट जुड़े त आशिक़ ईअं अचनि, को लेखो ई कोन्हे, को ॻाणेटो ई कोन्हे। मथे वटि मिलनि सभु कंहिं सद थिए। जे सिर ॾिने सट जुड़े, सट माना सौदो ठही पए। सिर ॾिने जे सट जुड़े त आशिक़ ईअं अचनि, तूं ॻणणु ॻाणेटो ई न रहंदो, या तुंहिंजे सम्झ में न ईंदो त पोइ हीअ लाइनूं सभु कीअं भरिजी वयूं। मिसाल, जे सिर ॾिने अबा सट जुड़े त आशिक़ ईअं अचनि। पोइ साईं, पोइ भला जे ईअं न आहे त पोइ कीअं मिलंदा, कॾहिं मिलंदा? त उन में था चवनि त लिधा ते लभनि। माना हू ॿई ॻाल्हियूं भलियूं, तुंहिंजा सोन पर मूंखे रोक खपनि, तुंहिंजा सोन पर मूंखे रोक खपनि। अबा ॻुझार त अबा हवा लॻी आहे पर अञा अॻिते आहे, अञा अॻिते आहे। मिसाल जीअं शाह साहब जो फ़िक्र, जीअं हिते पिया ॾिसो सुर कल्याण में, त अहिड़े ई नमूने सां शाह साहब जो फ़िक्र ॿियनि सुरनि में बि तव्हांखे ईअं मिलंदो। वाहुड़ वहन नवां, वरी सुर सुणी, वाहुड़ वहन नवां पर अञा वह अॻे थियो, बराबरि वहन पिया। वाहुड़ वहन नवां माना इहो दरिया इश्क जो वहे पियो। वाहुड़ वहन अॻियां, पर शाह साहब चयो त अञा वह अॻे थियो। इहो इते कोन्हे जेको तूं ॿुधी पियो वहे पियो, वह अञा अॻिते आहे। वह माना हुनजी तिख अञा अॻिते आहे, सीर अॻिते आहे। त ईअं शाह साहब हिते थो चवे त तूं तुंहिंजे इश्क में, मोहबत में तूं थो सिर ॾियण जी ॻाल्हि करी न, पुट वेह, हिते ॻाल्हि इन खां अॻिते अथई। जे मथे वटि मिलनि त अबा सभु कंहिं सद थिए।
ऐं सिर ॾिने सट जुड़े त आशिक ईअं अचनि साईं पोइ बाक़ी किथे इहा ॻाल्हि आहे चऊं भा लिधा ते लभनि लिधा ते लभनि मुल महांगा सुपरी जे मथे वटि मिलनि त सभु कहीं सद ते सिर ॾिने सट जुड़े त आशिक ईअं अचनि हो ला माना तूं का बि क़ीमत ते हू इहो माप में न ईंदा तूं 1000 सिर ॾीं 100 सिर ॾीं लख सिर ॾीं हिकिड़ो सिर ॾीं इन्हनि जो मिलणु तुंहिंजे यानी कथण न आहे मुल महांगा सुपरी मुल महांगा माना उनजी क़ीमत कान्हे क़ीमत हुजे त हिकिड़ो सिर 2 सिर 5 सिर 10 सिर हिते त 100 सिर न आगुरे संदो दोस्तां दम ये मथे ॿिए बैत में अची वियो त असुल आशिकनि जो सिर न सांढण कमु 100 सिसियां अॻिते 100 सिसियां अॻिते संदो दोस्तां दम संदो दोस्त दम हीउ हॾो ऐं चम पिक पिरियां जे न पड़े हीउ हॾो चम तूं त वधि में वधि हेसिताणी ईंदे न सिर ते चई भाई हिते इहो हिसाबु हिते कोन्हे हिते छा आहे लिधा ते लभनि मथे वटि विढ़नि सभु कंहिं सद ते जे सिर ॾिने सट जुड़े आशिक ईअं अचनि साईं पोइ बाक़ी किथे ॻाल्हि आई आहे कीअं था मिलनि चई मिलनि कीअं था चऊं लिधा ते लभनि मुल महांगा सुपरी लिधा छा आहे नसीब नसीब लिधा अथव नसीब नसीबनि सां तोखे मिलंदा भागनि सां तोखे मिलंदा इहे तुंहिंजे वस खां मथे आहिनि तुंहिंजे माप खां मथे आहिनि तुंहिंजो को नसीब खुले जीअं मुंहिंजे सरदार अहमद शाह जो आहे अहिड़ो नसीब कंहिंजो नसीब हुजे ॿुधो हाणे सरदार अहमद शाह अहिड़ो नसीब कंहिंजो नसीब हुजे जंहिंखे यार सॼण क़रीब हुजे अहिड़ो नसीब कंहिंजो पोइ कॾहिं कॾहिं सरदार अहमद शाह पंहिंजे कचहरीअ में जॾहिं ॻाल्हि कंदा हुआ महबूबनि जी सरदारनि जी आशिकनि जी कामिलनि जी जॾहिं ज़िक्र छेड़ींदा हुआ त फरमाईंदा त अलाह सॾे पियो माण्हुनि खे पाण ॾे अलाह सॾे पियो वला यदू दारुल सलाम अलाह जोगी जग छॾे पुरज पूरब पार ॾे जोगी जग छॾे पुरज पूरब पार ॾे वला यदू दारुल सलाम थो साहिब सभिनी सॾे सभिनी खे सॾा पर शाह साहब लतीफ़ साईं फरमायो त अफ़सोस हाय हिन हॾे जोगी जग छॾे पुरज पूरब पार ॾे वला यदू दारुल सलाम तो साहिब सभिनी सॾे पर तोखे छा थियो कहिड़ो तोसां ऋण थियो अफ़सोस बाबा सरदार वेही चवंदा हाय नसीब जॾहिं ॾिसंदा त उनजे सॾ जो मोट नथी मिले जवाबु नथो मिले त इन्हे नुक़्ते खे वठंदा त हाणे अॻिते आउं छा चवां छो नथो अचे छो नथो क़बूल करे छो नथो सम्झे छो नथो सुणे बसि पोइ उन जाइ ते ॿियो कुझु वधीक न चवंदा हाय नसीब अबा नसीब अबा नसीब तॾहिं ख़बर पई त हीउ जेको जेकॾहिं आउं नथो पहुचां नथो क़बूलियां नथो सॾु सुणां त उन्हनि वटि पोइ ॿियो को बि कोन्हे बसि चऊं त हाय नसीब आहे
पोइ न लिधा ते लभनि चई तोखे हूअं न मिलंदा बसि तुंहिंजा के भाग थियनि तुंहिंजा नसीब थियनि जो तूं उन्हनि सां मिली या हू तोखे मिली वञनि ऐं बाक़ी यादि रख त इहे मुल महांगा सुपरी मुल महांगा सुपरी पर मुल महांगा सुपरी त छा शाह साहब वेही तोर कई माप कई त सुपरनि जो त सॼे जी त ॻाल्हि छॾ उन्हनि जे कतरे जी बि तोखे थो ॿुधायां त मुल महांगो कतरो मुल महांगो कतरो मुल महांगो कतरो सिकण शहादत असां इबादत नज़र नाज पिरीअ जो भोला दरिया छा सॼो छा मुल महांगो कतरो कमाल आहे जे तूं इहो जेको कतरे जी बि जेका माप आहे उहा तुंहिंजे कथण खां मथे आहे उन्हनि जो कतरो बि त मुल में कोन ईंदो सॼो त कोन ईंदो पर कतरो बि मुल में न ईंदो हू उन्हनि जो मुल महांगो कतरो सुभान अल्लाह शाह साहब अॻियां असांखे हिकिड़ी अहिड़ी नई सूखड़ी अलाह जो कलाम पियो ॿुधाए त अबा ख़बर अथई त अलाह जे राह में सिर ॾिबो आहे पर हज़रत शाह साहब असांखे हिन बैत में ॾाढो ॾाढो आसान नुक़्तो ॾेई असांखे पंहिंजे महबूब जी शहादत जी मंज़िल माणाए थो शहादत जी मंज़िल मूंखे घर वेठे पियो ॾे तोखे घर वेठे पियो ॾे त अबा भला शहादत लाइ महल कोन्हे मौक़ियो कोन्हे तूं शहीद नथो थी सुभान अल्लाह त पोइ ॿुध जेके शहीद थिया उन्हनि जी त इज़त मर्तबतो ॿुधी न हाणे तूं इन डिग्रीअ खां महरूम छो थी अलाह जी लाइ इम्तिहान सभिनी लाइ आहे जेकॾहिं कल्ह वारनि लाइ जिहाद जी राह बणी गाज़ी थियो या शहीद थियो त लतीफ़ साईं चयो त अॼु बि तोखे आऊं गाज़ी थो डिग्री ॾियां या शहादत जी डिग्री अॼु बि तोखे थो ॾियां ॿुध उन्हनि जो मुल महांगो कतरो पर तोखे अॼु बि इहा शइ हासिल थी सघंदी अॼु बि जो उन्हनि जो सिकण शहादत जो दर्जो आहे सिकण इहो कमाल थी वियो न यानी डिग्रीअ खे रुगो ओस्ताणी न रखियऊं त उहा डिग्री बसि जेके हीअं कुसनि चऊं न कुर्ब में कुसी पर अॼु बि शहीद आई कुर्ब में कुसी पर शहीद बणी मुल महांगो कतरो उन्हनि जो सिकण शहादत इहा असां इबादत